अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातुहू। हाणे अॼु ॾिसूं था सूरत नूर। ही सूरत नूर आहे, 24 नंबर सूरत आहे। हिन में 64 आयतूं आहिनि ऐं हिन में 35 नंबर आयत आहे सूरत आयत नूर, पर उन जो ज़िक्र 34 खां पढ़णु घुरिजे। ऐं हिन में मज़मून जेके आहिनि पहिरीं आयत खां वठी 33 आयत ताईं ज़ना जे मुतलिक़ ऐं तुहमत जे मुतलिक़ ऐं मुड़ुस ॾिए ज़ाल खे तुहमत ऐं ज़ाल उनजे बचाव करे ऐं इफ़्क जे मुतलिक़ ऐं पंहिंजे शादी करण जे मुतलिक़ ऐं पंहिंजे अखियुनि खे झुकाइण ऐं पंहिंजे ओघर खे बचाइण ऐं पंहिंजे शादी करण ऐं इहे अहकाम पंहिंजो परदे जूं ॻाल्हियूं इहे सभई शुरू में अचनि थियूं, हिकु आयत खां पहिरीं आयत खां वठी 33 आयत ताईं। हिन खां पोइ 34 आयत खां वठी पंहिंजो 45 आयत ताईं सूरत इहो नूर जेका आहे, नूर जी आयत ऐं ज़ुल्मात जी ॻाल्हि ऐं नूर जी ॻाल्हि ऐं ज़ुल्मात जी ॻाल्हि ऐं हिदायत जी ॻाल्हि अलाह ताला करे थो त कहिड़ो त पंहिंजो हिदायत कीअं थी मिले। अलाह ताला जो नूर जेको आहे सो कहिड़े नमूने सां जंहिंखे मिले थो उनखे मिले थो, जंहिंखे नथो मिले उनखे हिदायत नथी थिए। इहे ॻाल्हियूं आहिनि। उन खां पोइ 46 आयत खां वरी अहकामात शुरू था थियनि। इहे लक़द अंज़लना आयातिन मुबय्यिनात। हाणे पतो थियो आयात जॾहिं अचे थी त पोइ हाणे हिते वरी मज़मून बदिलिजे थो। लक़द अंज़लना आयातिन मुबय्यिनातिन वल्लाहु यहदी मन यशाउ इला सिरातिन मुस्तक़ीम यक़ूलून आमन्ना बिल्लाहि व बिर्रसूल व अताअना सुम्मा यतवल्लौन फ़रीक़ुम मिनहुम वग़ैरह। हाणे तंहिंखां वठी 46 आयत खां वठी वरी 60 आयत ताईं माण्हू कहिड़े नमूने सां दीन तां फिरनि था, ई था थियनि, उहे था थियनि, इहे ॻाल्हियूं थियनि थियूं। उन खां पोइ आख़िरी वरी 61 आयत खां वठी 64 आयत ताईं आख़िर ताईं वरी ॻाल्हि अचे थी पंहिंजे ॿिए पासे 61 खां अलाह ताला फ़रमाए थो छा, वरी वॾी आयत आहे 61 पंहिंजो इन्नमल मोमिनून, पोइ 62 आयत इन्नमल मोमिनून लज़ीना आमनू बिल्लाहि व रसूलिही व इज़ा कानू मअहू अला अम्रिन जामिअन वग़ैरह। पोइ इहे मतिलबु त 4 हिसा आहिनि सूरत जा। अहिड़े नमूने सां पढ़िबा त सम्झ में ॻाल्हि ईंदी त छा आहे। हाणे असीं पढ़ूं था इन लिहाज़ खां शुरू में जेके सूरत पहिरियूं आयतूं आहिनि पंहिंजो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सूरतुन अंज़लनाहा व फ़रदनाहा। सूरत जेका नाज़ुक, सूरत माना भित आहे। सूरत जी माना आहे यानी को हद आहे। घर खे भित थींदियूं आहिनि 4। सूरत हदीद में आहे त हिते हुन पासे ज़ाहिर हू मिन अज़ाब ऐं बातिन फ़ी रहमत, मतिलबु त हिकु क़िस्म जो ॻाल्हि आहे त भित जे अंदरां हुन पासे जेको आहे सो जन्नत आहे, हिन पासे ॿाहिरि जेको आहे सो दोज़ख आहे। त भित इहा आहे। त हाणे हिते भित आहे जो इहा अलॻि थी, सूरत जेका आहे सा अलॻि अलॻि करे थी। सूरत अंज़लनाहा नाज़िल कईसूं असां, व फ़रदनाहा ऐं फ़र्ज़ु कयोसीं असां, अंज़लना फ़ीहा आयातिन बय्यिनातिन। आयातिन बय्यिनात, आयातिन बय्यिनात खे वठिबो त 4 हिसा थींदा आहिनि सूरत जा। यानी हर हिकु दफ़े जॾहिं आयातिन बय्यिनात जो लफ़्ज़ु अचे त मज़मून बदिलिजे थो। त हीउ पहिरियों मज़मून इहो आहे।
हाणे इन जो वास्तो पहिरीं त सूरत निसा सां आहे, जिते जेकॾहिं को माण्हू बोहतान लॻाए थो पंहिंजे ज़ाल ते या पंहिंजी कंहिं बि मर्द औरत ते, त इन पंहिंजो ज़ना खे ई आहे त उनखे 4 शाहिद आणणु खपनि। हाणे उन जो ज़िक्र हिते हिन में वधीक आहे। जेको नथो आणे सघे उनखे हीअ सज़ा आहे, इहा ॻाल्हियूं हिते आहिनि। बोहतान हणणु जेको आहे सवलो न आहे, मतिलबु त आसान करे माण्हू वठनि था, पर तमामु इहा सख़्तु ॻाल्हि आहे। इन करे जेको बोहतान हणे थो उनखे सख़्तु सज़ा बि मिलणी आहे जेकॾहिं साबित नथो करे सघे, ऐं पंहिंजो उनजो वरी कॾहिं बि शहादत जेका सा क़बूल न आहे। हितां फरमायूं अज़ानियतु वज़ानी फजलिदू कुल्ल वाहिदिन मिनहुमा मियत जल्दतिन वला तअख़ुज़ुकुम बिहिमा रअफ़तुन फी दीनिल्लाह इन कुंतुम तुमिनून बिल्लाह वल यौमिल आखिर वलयशहद अज़ाबहुमा ताइफ़तुम मिनल मुमिनीन। ज़ानी जी सज़ा हिते इहा आहे त 100 हुनखे कोड़ा लॻाइजनि या जल्द अथनि। पर हाणे उहो ॿी जेका हदीस मंझां आहे त आयत आई हुई जेका तौरात मंझां हुकुम आहे त पंहिंजो रजम कबो, त हाणे उहे 2 मिसाल थिया रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में अॼु। पोइ छो जो हू पाण ई आया ऐं पाण ई चऊं त असांखे तय्यबूनी ज़कियूनी, त पोइ इन करे उन्हनि ॿिन्ही खे पंहिंजो उहा सज़ा मिली। पर हाणे असां ते ॿी उमत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते साबित करिणो आहे त 4 शाहिद हुजनि जेके ॾिसनि उन ॻाल्हि खे, उन खां पोइ इहा ॻाल्हि थींदी। इन करे बोहतान लॻाइणु ज़ना जो जेको आहे तमामु हिकिड़ो सख़्तु आहे ऐं उहो साबित करणु तमामु ॾुखियो आहे। इन करे इन सभिनी ॻाल्हियुनि खे ज़हन में रखणु घुरिजे। हाणे फरमाए थो अज़ानी ला यनकिहु इल्ला ज़ानियतन औ मुशरिकतन वज़ानियतु ला यनकिहुहा इल्ला ज़ानिन औ मुशरिक वहुर्रिम ज़ालिका अलल मुमिनीन वल्लज़ीन यरमूनल मुहसनात। हाणे जेको इल्ज़ाम आहे पाक दामन औरतुनि जे ख़िलाफ़ु लॻाइण वारा, उन्हनि खे सख़्तु सज़ा आहे। जेकॾहिं ज़ानी खे सज़ा आहे त इल्ज़ाम लॻाइण वारो ऐं साबित न करे सघण वारो, हाणे उहा ॻाल्हि हिन आयत में आहे। वल्लज़ीन यरमून जेके तहमत लॻाइनि था अल मुहसनाति पाक दामन औरतुनि खे सुम लम यातू बिअरबाति शुहदा, पोइ जेकॾहिं नथा आणीनि 4 शाहिद फजलिदूहुम समानीन जल्दतन, 80 कोड़ा हणणा आहिनि उनखे तहमत लॻाइण वारे खे। वला तक़बलू लहुम शहादतन अबदम उलाइका हुमुल फासिकून। हाणे अचे थो इल्लल्लज़ीन ताबू मिन बअदि ज़ालिका वअस्लहू फ़इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम। हाणे इहा थी एक्सेप्शन। वल्लज़ीन यरमून अज़वाजहुम, हाणे जेको ज़ाल पंहिंजी ज़ाल ते शाहिदी ॾिए ऐं पंहिंजो वलम यकुन लहुम शुहदा, ऐं 4 शाहिद बि न हुजनिसि, इल्ला अनफुसुहुम, पंहिंजे पाण खां सवाइ को शाहिद बि न हुजेसि, फशहादतु अहदिहिम अर्बउ शहादातिन बिल्लाह इन्नहू लमिनस सादिक़ीन। पोइ कसम खणंदो 4 दफ़ा त आउं सचो आहियां ऐं पंहिंजो हीअ ॻाल्हि हीअं आहे। वल ख़ामिसतु अन लअनतल्लाहि अलैहि इन कान मिनल काज़िबीन, ऐं 5 दफ़ो कसम खणंदो त मूं ते लानत हुजे मथिसि, यानी उन माण्हू ते पंहिंजे मुतलिक़ चवंदो त जेकॾहिं हू कूड़ो हुजे त लानत हुजेसि। वयदउ, हाणे उन खां कीअं बचाव कबो, जेकॾहिं इहा कसम खयईं त पोइ सज़ा थी औरत ते, पर औरत जो बचाव कीअं थींदो उनजी बि ॻाल्हि हाणे 8वीं आयत में आहे। वयदउ अन तशहद अर्बअ शहादातिन बिल्लाह, त उहा 4 दफ़ा कसम खणंदी अलाह जो, इन्नहू लमिनल काज़िबीन, त हू मुड़ुसु जेको हुनजो आहे कूड़ी तहमत थो हाणे, उहो कूड़ो आहे।
4 दफ़ा ईअं चवंदी ऐं 5 दफ़ो चवंदी वल ख़ामिसत ऐं 5 दफ़ो छा चवंदी अन ग़ज़बल्लाहि अलैहा त मथिस अलाह ताला जो ग़ज़ब हुजे इनकान मिनस सादिक़ीन जी संदसि मुड़ुसु सचो हुजे त पाण कोन चए आउं कूड़ी हुजां त ईअं कोन चए संदसि यानी मुंहिंजो मुड़ुसु सचो हुजे त मूं ते अलाह ताला जो ग़ज़ब थिए इहो चवंदी 5 दफ़ा इहो थियो 5 दफ़ा थियो त पोइ हुन ते यानी रज़म न आहे हुन ते हिसाबु न आहे वलौला फज़लुल्लाहि अलैकुम वरहमतुहू हाणे हीउ लफ़्ज़ जेको आहे सो 5 दफ़ा ईंदो जेकॾहिं तव्हां ते अलाह ताला जो फज़ल ऐं रहमत न हुजे जेकॾहिं अलाह ताला जो फज़ल ऐं रहमत तव्हां ते न हुजे त हुन तव्हां ते वॾो फितनू थिए तव्हांखे वॾे अज़ाब में पइजी वियो पर अलाह ताला तव्हांखे माफ़ु थो करे हिन करे 4 दफ़ा 5 दफ़ा हीअ आयत अचे थी वलौला फज़लुल्लाहि अलैकुम वरहमतुहू माना उम्मत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अलाह ताला जी फज़ल आहे अलाह ताला जो फज़ल आहे अलाह ताला जी रहमत आहे ऐं इन ॻाल्हि खे रखणु घुरिजे अॻु में अलाह ताला तवाब आहे बख़्शिश करण वारो आहे जेकॾहिं को बख़्शिश घुरे तौबा करण वारे जी तौबा क़बूल कंदो ऐं हिकमत वारो आहे इन करे इहा ॻाल्हि ज़हन में रखिजे हिन लदीन जाऊ बिल इफ़्क हाणे 11 आयत खां इफ़्क जा मामला हज़रत आयशा रज़ी अलाह ताला अन्हा जे सिलसिले में जॾहिं मोटिया पिए फलाणे बनी मुस्तरख़ा जे एक्सपेडिशन खां त उन वक़्तु जेको वाक़ियो थियो पोइ रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मतिलबु माण्हुनि खे ॻाल्हियूं कयूं पोइ इफ़्क जूं ई आयतूं लथियूं आहिनि पंहिंजी 11 खां वठी 26 ताईं या केतिरियूं आयतूं आहिनि यकियूं त पोइ हज़रत आयशा रज़ी अलाह ताला चयो त मूंखे ख़बर न हुई त मूंखे एतिरी त पक हुई त मुंहिंजी अलाह ताला कंहिं न कंहिं नमूने सां बरात कंदो पर मुंहिंजे शान में जे अरिड़हं आयतूं लहंदियूं या अॼु मतिलबु त मुंहिंजे एक्सपेक्टेशन खां ॻाल्हि मथे त हीअ हज़रत आयशा रज़ी अलाह ताला उन जे शान में आयतूं आहिनि जेके हीअ लथियूं आहिनि इन लदीन जाऊ बिल इफ़्क उसबतुम मिनकुम तव्हां गुरोह आहे हिकिड़ो जेको इहो मसइलो पैदा कयो हुजनि ला तहसबू शर्रन लकुम इनखे तव्हां पंहिंजे मुतल ख़राबु न सम्झो माना इहो जेको वाक़ियो थियो उन मां नसीहत हासिलु करणी आहे उन मां चङाई हासिलु करणी आहे इन करे जो उन तां जेके अहकामात आया आहिनि उहे औरत जे बचाव जे सिलसिले में आहिनि उहो इन लदीन ऐं हज़रत आयशा अलैहिस्सलाम जे बारात में जा इन करे हीउ हिनखे ख़राबु न सम्झो इन वाक़िए खे इहो सुठो सम्झो त अलाह ताला इन मां चङाई कहिड़ी पैदा थो करे उहा ॾिसो इन लदीन जाऊ बिल इफ़्क उसबतुम मिनकुम ला तहसबू शर्रन लकुम बल हुव ख़ैरुल लकुम लिकुल्लि इम्रिन मिनहुम मक्तसब मिनल इस्म सभु कंहिं ते पंहिंजे गुनाह जो हिसाबु थींदो यानी जेको जेतिरो गुनाह जंहिंजो आहे इन में मुलविस जेके बि आहिनि माण्हू उहे सभई पोइ मतिलबु जेके माण्हू हुआ उन में हज़रत शाइर जेको हुयो हसान बिन साबित रज़ी अलाह ताला अन्हु हुयो ऐं ज़ैनब बिनत जहश जी भेण हुई ऐं पंहिंजो ॿिया बि के माण्हू हुआ मतिलबु पोइ अलाह ताला उन्हनि खे गुनाह कयो पर उन्हनि खे अलाह ताला माफ़ु कयो इन करे इहा ॻाल्हि जेका आहे लौला फज़लुल्लाह अलैकुम रहमत जी ॻाल्हि हिन में अची वई वल्लज़ी तवल्ला किब्रहू मिनहुम लहू अज़ाबुन अज़ीम जंहिं वॾो हिसो वरितो इन ॻाल्हि मंझि उनखे सज़ा सख़्तु मिलंदी पर पोइ अलाह ताला नेठि सज़ा ॾेई उनखे माफ़ु फरमाईंदो लौला इज़ समिअतमूहु ज़न्नल मुअमिनून वल मुअमिनातु बिअनफुसिहिम ख़ैरा जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधाऊं तंहिं करे तंहिं वक़्तु छो न थिए मोमिन ऐं मोमिनायूं हुयूं तन पंहिंजे दिलि में चयो चङाई थिए छो न थी थिए ऐं हज़रत आयशा जे मुतलिक़ चङाई छो न सोचियऊं वक़ालू हाज़ा इफ़्कुन मुबीन ऐं ईअं छो कोन चयऊं त हीअ त वॾो पधरो बुहतान आहे पधरो इल्ज़ाम आहे ऐं ग़लति ॻाल्हि आहे लौला जाऊ अलैहि बिअरबअति शुहदा जेकॾहिं न आंदाऊं छो न आंदाऊं पंहिंजो 4 शाहिद जेके आहिनि छो न हुआ उन्हनि वटि जे 4 शाहिद आणी न त पोइ उनजी ॻाल्हि सची चइजे हा शायदि न हुआ उन्हनि वटि
لولا جاءوا عليه بأربعة شهداء فإذ لم يأتوا بالشهداء أولئك عند الله هم الكاذبون. पोइ जेकॾहिं शायदि न आंदाऊं चारि त पोइ अलाह वटि उहे कूड़ा आहिनि. ولولا فضل الله عليكم ورحمته. हाणे ॿियो दफ़ो आई आहे आयत ولولا فضل الله عليكم ورحمته في الدنيا والآخرة لمسكم فيما أفضتم فيه عذاب عظيم. जेकॾहिं अलाह जो फज़ल ऐं रहमत न हुजे हा त तव्हांखे छुए हा त अज़ाब हिकिड़ो वॾो तव्हां ते लहे हा इन ॻाल्हि जो जेका तव्हां इहा कई. इस्तलक़ौनहु बिअल्सिनतिकुम, जॾहिं तव्हां हलाइण लॻा पंहिंजूं ज़बानूं. वतक़ूलून बिअफ़वाहिकुम, ऐं पंहिंजे वातनि मां चवण थिए लॻो मा लैस लकुम बिही इल्म, जंहिंजे मुतल तव्हांखे का ख़बर कोन हुई. वतहसबूनहु हय्यनन, ऐं उनखे आसान करे थी सम्झो तोहमत लॻाइणु तमामु सवली आहे, भलियो आहे. सो कंहिं औरत ते पंहिंजो लॻाए हुई तोहमत, तमामु ख़तरनाक ॻाल्हि आहे. भई तव्हां सवली थिए सम्झी, पंहिंजे लाइ आसान थिए सम्झी. वतहसबूनहु हय्यनन वहुव इंदल्लाहि अज़ीम, ऐं अलाह ताला वटि वॾी हैसियत वारी ॻाल्हि हुई जो तव्हां अहिड़े क़िस्म जी तोहमत बेहूदी लॻायो. वलौला इज़ समिअतमूहु, ऐं छो न थिए ईअं कयो जॾहिं ॿुधो इहा ॻाल्हि. कुलतुम लौला कुलतुम वलौला कुलतुम वलौला इज़ समिअतमूहु कुलतुम, जॾहिं ॿुधो हुअव तॾहिं छो न थिए चयव मा यकूनु लना अन नतकल्लम बिहाज़ा, असांखे न जुगाए त असीं अहिड़ी क़िस्म जी गुफ़्तगू करियूं. सुभानक, या अलाह तूं पाक आहीं, ऐं हाज़ा बुहतानुन अज़ीम, ऐं हीउ बुहतान अज़ीम आहे. छो न थिए ईअं चयव. यअज़ुकुमुल्लाह, अलाह ताला तव्हांखे नसीहत थो करे, तव्हांखे वाइज़ थो करे, तव्हांखे चवे थो, तव्हांखे सिखत थो ॾिए त अंताउदू, त मथां इन ॾांहुं अहिड़ी ॻाल्हि ॾांहुं वरी मोटो, यानी अहिड़े क़िस्म जो बुहतान माण्हुनि ते लॻायो जॾहिं दीन तव्हां वटि अची चुको आहे. यअज़ुकुमुल्लाह अन तऊदू लिमिस्लिही, इन मिसाल यानी इहा जेको ॻाल्हि कई अथव अहिड़े क़िस्म जूं वरी वरी हर रोज़ु वेठा ॻाल्हियूं कंदा आहियो. त हाणे मतिलबु त इहो थी वियो आहे असां वटि त बुहतान लॻाइनि बसि देरी कोन कंदा आहियूं. लिमिस्लिही अबदन इन कुंतुम मोमिनीन, जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो त अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि वरी हरगिज़ न कजो. वयुबय्यिनुल्लाहु लकुमुल आयात, हाणे अलाह ताला पधरियूं थो करे तव्हां ते. हाणे हिते यानी मज़मून बदिलिजे थो. युबय्यिनुल्लाहु लकुमुल आयात, अलाह ताला पधरियूं थो करे आयात तव्हांजे लाइ. वल्लाहु अलीमुन हकीम, इन्नल्लज़ीना युहिब्बून अन तशीअल फ़ाहिशतु फ़िल्लज़ीना आमनू लहुम अज़ाबुन अलीम, जेके माण्हू चाहिनि था त पखिड़िजे तशीअ जी माना पखेड़ण, बुछड़ाई जी ॻाल्हि, फ़हश जी ॻाल्हि पखेड़णु, मज़ाक पखेड़णु, बुहतान पखेड़णु, अहिड़े क़िस्म जूं बुछड़ियूं ॻाल्हियूं पखेड़णु, इहो हिन मंझि अची थो वञे हिन आयत में. इन्नल्लज़ीना युहिब्बून अन तशीअल फ़ाहिशत, फ़ाहिश ॻाल्हि खे न पखेड़िजे. इन्नल्लज़ीना युहिब्बून अन तशीअल फ़ाहिशतु फ़िल्लज़ीना आमनू लहुम अज़ाबुन अलीम, हुन लाइ अलाह ताला सख़्तु अज़ाब जेको आहे सो मुक़ररु करे छॾियो आहे, दर्दनाक अज़ाब. फ़ी दुनिया वल आख़िरत, दुनिया में बि ऐं आख़िरत में बि. वल्लाहु यअलमु व अंतुम ला तअलमून, अलाह ताला सभु कुझु ॼाणे थो ऐं तव्हां कुझु नथा ॼाणो. वलौला फ़ज़लुल्लाहि अलैकुम व रहमतुहु, जेकॾहिं अलाह ताला जो फज़ल ऐं रहमत तव्हां ते न हुजे हा. इहो टियों दफ़ो आई आहे आयत.
वअन्न अल्लाह रऊफ़ुर रहीम। बेशक अल्लाह ताला महिरबान आहे, रऊफ़ आहे, नरम आहे ऐं रहम करण वारो आहे। तव्हां ते रहम कयो अथसि। तव्हां इन ॻाल्हियुनि खां मुड़ी वञो, अहिड़ियुनि बुहतान हिक ॿिए ते न लॻायो। औरतुनि ते ख़ुसूसन जेके मुहसनात हुजनि उन्हनि ते या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तबिऊ ख़ुतवाति शैतान। हे ईमान वारो, शैतान जे विखुनि ते न हलो, शैतान जे क़दमनि ते न हलो। तत्तबिऊ ख़ुतवात, ख़ुतवात विख आहे। हिकिड़ो पेर थींदो, पेर खणिबो, पेर ऐं ॿियो पेर विच में जेको थींदो आहे विख थींदी, ख़ुतवात थींदा उहे। ख़ुतवात शैतान जूं ख़ुतवात, शैतान जूं विखूं, शैतान जा क़दम। ومن يتبع خطوات الشيطان فإنه يأمر بالفحشاء والمنकर। जेको माण्हू शैतान जे क़दमनि ते हले थो उहो ई जेको आहे अहिड़ियूं बुछड़ियूं ॻाल्हियूं कंदो ऐं फ़हश खे पखेड़णु, मज़ाक फ़हश वारा पखेड़णु। हिन ॻाल्हि खां मुड़ी वञो। मज़ाक हिक ॿिए खां करणु, औरतुनि जे मुतलिक़ मज़ाक करणु, अहिड़ा करणु, ज़ालूं अहिड़ियूं आहिनि, ज़ालियूं बुछड़ियूं आहिनि, ज़ालूं अहिड़ियूं आहिनि, अहिड़ी हिन खां परहेज़ करियो। फ़इन्नहु यअमुरु बिलफ़हशाइ वलमुनकर। शैतान जेको आहे सो अहिड़े क़िस्म जी फ़हश ऐं मुनकर ॻाल्हियुनि जी हुकुम थो करे माण्हुनि खे। वलौला फ़ज़लुल्लाहि अलैकुम वरहमतुहु। हाणे चोथों दफ़ो आहे इहो वलौला फ़ज़लुल्लाहि अलैकुम वरहमतुहु। मा ज़का मिनकुम मिन अहदिन अबदा। तव्हां ते जेकॾहिं अलाह ताला जी रहमत ऐं फज़ल न हुजे हा त तव्हांखे पाक न कयो वञे हा, यानी तव्हां ख़बीस थियो हा, जहन्नम जा हक़दार थी वञो हा। पर अलाह ताला जो तव्हां ते फज़ल आहे, तव्हांखे बख़्श करे थो, पर अॻिते न कजो ईअं। वलौला फ़ज़लुल्लाहि अलैकुम वरहमतुहु मा ज़का मिनकुम मिन अहदिन अबदम वलाकिन्नल्लाह युज़क्की मन यशा। पर अलाह ताला जंहिंखे चाहे उनखे पाक करे थो। वल्लाहु समीउन अलीम। बेशक अलाह ताला ॿुधंदड़ आहे ऐं ॼाणंदड़ आहे। वला यातिल उलुल फ़ज़्ल मिनकुम वसाति। ऐं तव्हां मज़ा जेके उल फ़ज़ल वारा आहिनि, जेके शाहूकार आहिनि, हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे मुतलिक़ आहे, हुनजे शान में आहे। उन चयो फलाणे माण्हूअ खे आऊं न ॾींदुसि, हाणे आईंदे ख़र्च पखा ॾींदो हो उनखे, जो को माण्हू हो इन ॻाल्हि में मुलविस हुयो इफ़्क जे मामले में, त हुन चईंदा आऊं आईंदे कोन ॾींदुसि। पोइ अलाह ताला हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे चए थो भला यातिल उल फ़ज़ल मिनकुम वसात ऐं यूतू उल क़ुरबा वल मसाकीन वल मुहाजिरीन। उहो माण्हू मुहाजिरनि मझां बि हुयो ऐं बदर जी जंग में बि विढ़ियो हुयो, इन करे उनजो शान अलाह ताला सुञातो। हालांकि उन ॻाल्हि बुछड़ी कई। फ़ी सबीलिल्लाहि वलयाफ़ू वलयस्फ़हू। ऐं उनखे बख़्श करे ऐं उनखे सभु माफ़ कनि ऐं टरी वञनि। ऐं अला तुहिब्बून अन यग़फ़िरल्लाहु लकुम। छा तव्हां नथा चाहियो त अलाह ताला तव्हांखे बख़्श करे? मतिलबु माण्हुनि खे बख़्श करियो त जीअं अलाह ताला तव्हांखे बख़्श करे। तव्हां माण्हुनि खे बख़्श न कंदव त अलाह ताला छो तव्हांखे बख़्श कंदो? वल्लाहु गफ़ूरुर रहीम। बेशक अलाह ताला बख़्शिश करण वारो आहे, रहम करण वारो आहे। इन्नल्लज़ीना यरमूनल मुहसनात। त जेके बोहतान हणनि था, तुहमतूं हणनि था मुहसनात ते, पाक दामन औरतुनि ते। इन्नल्लज़ीना यरमूनल मुहसनातिल गाफ़िलात मुमिनात। इन्नल्लज़ीना यरमूनल मुहसनातिल गाफ़िलातिल मुमिनात लुइनू फ़िद दुनिया वल आख़िरत। जेके तोहमतूं लॻाइण वारा अलाह ताला अहिड़नि ते लानत करे थो, आख़िरत में, दुनिया में बि ऐं आख़िरत में बि। वलहुम अज़ाबुन अज़ीम।
يوم تشهد عليهم ألسنتهم وأيديهم उन ॾींहुं जॾहिं शाहिदियूं ॾींदियूं हुन जूं ज़बानूं हुननि जे ख़िलाफ़ु ऐं हुननि जा हथ बि हुननि जे ख़िलाफ़ु शाहिदी ॾींदा व अर्जुलुहुम ऐं हुननि जूं टंगूं जेके क़दम पेर बि जेके हुननि जे ख़िलाफ़ु शाहिदी ॾींदा बिमा कानू